दिल में तू, दिल में तू। अहमद मूंखे सम्झण जी कोशिश कर। ऐं मूंखां वधीक ज़किया खे को बि न सुञाणे। रेहाना बेगम ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर। करीम ख़ान जी भेण हिकु शातिर क़िस्म जी औरत आहे ऐं ज़किया इहा ज़हनीत न आहे जो नौकर खे पंहिंजे वजूद जे वेझो अचण ॾे। मूंखे 100% यकीन आहे ऐं इहो सच आहे। काल उन्हनि जी ई काल आहे ऐं हू उन सां ई मिलण वई आहे। हेलो, केरु? रहण जे लाइ अजो त मिली वियो, बाक़ी जेके पैसा बचा आहिनि ही ज़हर पी पी पंहिंजे वजूद खे फनो करणो आहे। वीर, तू ठीक त आई न? कहिड़ो अमीर? हे अमीर जो नंबर न आहे, ही मुंहिंजो नंबर आहे। तू अमीर न आहीं त पोइ केरु आहीं ऐं किथां पियो ॻाल्हाए? मां केरु आहियां, किथां थो ॻाल्हायां? तूं केरु थींदी आहीं पुछण वारी? मां केरु आहियां इहो तूं पंहिंजी दिलि खां पुछ। अमीर, तू अमीर ई आहीं न? वो तोखे चयो न मां अमीर न आहियां। तो ग़लति नंबर ते कॉल कई आहे। मूं ते एतिरो नाराज़ आहीं या मूंखां नफ़रत थो करे? छाजी नाराज़गी, छाजी नफ़रत? मूं बि मां तोखे सुञाणा ई कोन थो। मुंहिंजो तोसां रिश्तो कहिड़ो आहे? पंहिंजो कमु कर, फोन बंदि कर। ॾाढो बदतमीज़ थी वियो आहीं अमीर। मूंखां काई ग़लती थी आहे त मूंखे माफ़ कर। अची पंहिंजी मर्ज़ी जी मूंखे सज़ा ॾे, पर हीअं न कर। सभु सज़ाऊं असां जहिड़नि ग़रीबनि जे लाइ हूंदियूं आहिनि। अमीरनि जी औलाद जे लाइ का बि सज़ा न आहे हूंदी। जेकॾहिं असां जहिड़ो माण्हू मुओ न त उन जे लाइ मथे बि दोज़ख, ऐं जेकॾहिं जी वियो न त उन जे लाइ हेठि बि दोज़ख। तोखे जेको कुझु बि चवणो आहे न, तूं रूबरू अची चओ। पंहिंजे घर वापसि मोटी अच। मां पंहिंजे ई घर में वेठो आहियां। ख़रीद करण जी त मूं वटि कुवत कोन हुई, मसवाड़ा ते वरितो अथमि। अमीर, ॾिस मां तोखे मिंथ थी करियां, तूं इहो किराए जो घर छॾे पंहिंजे घर में अच। हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, उहो घरु सेठ करीम ख़ान जो घरु हुयो ऐं तुंहिंजे नाले ते थियलु हुयो। मां त उन घर में तोसां गॾु हूंदे बि गॾु कोन हुयुसि। उन घर में त तुंहिंजूं यादूं कारीअर जी कर खयूं बीठियूं हूंदियूं आहिनि।
बस मूंखे दुआ कजांइ त हिते मां सुकून जी ज़िंदगी गुज़ारे सघां। हाणे भले लुच तड़पो पजरो तो ही अमीर कदे भी तव्हां वटि वापसि कोन ईंदो तव्हां वटि वापसि कोन ईंदो। शायद मुझो वक्त वेझो अची वियो आहे, मूंखे वञणु घुरिजे। इन्हीअ खां अॻु जो मुंहिंजे दर्दनाक मौत जो मंज़र ज़किया अम्मी बाबा खे ॾिसणो पवे। राति जी ऊंदाहीअ में आउं ख़ामोशीअ सां ॿाहिरि मुल्क अहिड़ी जाइ ते मौत खे वेलकम कयां जिते मूंखे को बि सुञाण वारो न हुजे। अॼु राति ज़किया बि कोन हूंदी, मज़े सां निकिरी सघां थो। ज़किया जे कंहिं बि सवाल जो जवाबु न ॾियणो पवंदो। पर मां त कानूनी तरह सां मुल्क खां ॿाहिरि नथो वञी सघां। ॿाहिरि वञण लाइ त न हिन मुल्क में त कंहिं कुंड पासे में या कंहिं नंढड़े शहर जी अहिड़ी अस्पताल में जिते जदीद मशीनरी न हुजे, उते त ज़िंदगीअ जा ॿ आख़िरी साह खणी सघजनि था। बाबा, मूं अमीर सां ॻाल्हायो हुयो कॉल ते। हू हिन ई शहर में किथे घर रेंट ते वठी रहे पियो। तव्हांखे हुनखे हर हालत में तलाश करणो पवंदो। मूंखे हैरत आहे त हुनखे एतिरे नशे करण लाइ, चांहि जी मसवाड़ ॾियण लाइ ऐं खाइण पीअण लाइ पैसा किथां आया? बाबा, इहा ग़लती मूंखां थी आहे। हितां वञण खां पहिरियां मूं ई हुनखे पैसा ॾिना हुआ, जीअं हू कंहिं अॻियां हथ न झले ऐं शादीअ में ख़र्च करे सघे। ज़किया, तोखे ईअं न करणु खपे हा। ज़रूरत जे वक़्तु तूं जेतिरा पैसा चई आहे मां हुनखे ॾींदो वञा। बाबा, जंहिं इंसान अॼु ताईं तव्हां खां पघार जा पैसा न घुरिया हुजनि, उहो तव्हां खां ज़रूरत जे वक़्तु कीअं पैसा घुरंदो? ज़किया, ही जेकॾहिं अमीर तोसां ॻाल्हाए थो त पोइ हुनखे सम्झाए। मूंखां त हू सख़्तु नाराज़ आहे। कॉल ते ॻाल्हायोमांसि त मिंथूं कयूंमांसि। जेकॾहिं रूबरू हुजे त मञाए वठांसि। मां सुभाणे खां वठी अमीर जी तलाश में निकिरंदुसि। जेकॾहिं हू हिन ई शहर में आहे
त पोइ ज़रूरु मिली वेंदी। तूं उन वक़्त ताईं हिते ई रहो जेसिताईं मां अमीर खे ॻोल्हे अचां। न बाबा, मां वकार सां वाइदो करे आई आहियां त मां अॼु ई वापसि ईंदसि, न त हू नाराज़ थींदी। वकार छो नाराज़ थींदो? मां अहमद सुल्तान खे फ़ोन करे थो छॾियां। न बाबा साईं, खामखा आंटी रिहाना मूं मथां शक कंदी। छा जो शक कंदी? ख़ैर त आहे न? बाबा बसि हिन ई ॻाल्हि खे छॾियो, कंहिं ॿिए भेरे ॿुधाईंदसि, पर फ़क़ति बि ममता चङो नाहे कयो। वकार पुट, बाबा अमी किथां विया हुआ? असां त तोखे शहर जे अस्पतालनि में पिया ॻोल्हियो, तूं त हिते वेठो आई। ट्रप असांखे त ख़बर पई तुंहिंजी हालत ॾाढी ख़राबु आहे। न अमी, ॾिसो मां बिल्कुलु ठीकु आहियां, बसि मौसम जी तब्दीली जी करे थोरो बुखार थी पियो। मां त डिॼी वियो, वकार खे अलाए छा थी वियो। इन ज़किया ॿुधायो बि त अहिड़े नमूने सां न, मूंखे त छिरकाए छॾिस, रुॻो अचे त सही। अमी मूंखे बुखार सबबु सख़्तु तकलीफ़ हुई ऐं ज़किया मूंखे ठीकु ॿुधायो। पुट पोइ चेकअप कराई? हा बाबा, कोई एॾो वॾो मसइलो न आहे, बसि मूंखे हितां जी आबहवा खां थोरी एलर्जी थी पई। पुट तूं हाणे ईअं कर, वञण जा कागज़ात तयारु करे वठि, वञी ॿाहिरि जॉब कर। न हिते जो मौसम सही आहे, न ई हिते जा हालात सही आहिनि। अमी कागज़ात कंपनी ठाराए छॾिया आहिनि, बसि मूंखे रुॻो टिकट जा पैसा अदा करणा पवंदा। पुट तूं जेके पैसा चई मां हाणे जो हाणे तोखे ॾियां। ऐं ज़किया जो छा थींदो पुट? बाबा मां ज़किया खां पाण ई इजाज़त वठंदुसि ऐं 1 साल खां पोइ कंपनी जे ख़र्च ते मां पूरी फैमिली खे उते घुराए वठंदुसि। ठीकु आहे पुट, जेकॾहिं तोखे ज़किया इजाज़त ॾिए थी त पोइ तो ख़ुशी ख़ुशी हले वञ। बेगम तूं हमेशह ग़लति तज़िया कंदी आहे। मसइलो ज़किया जो न पर वकार जो आहे। हू जॾहिं खां वापसि आयो आहे हमेशह चुप चुप ऐं कमरे में बंदि रहणु लॻो आहे। तो संदसि मुंहं ते कॾहिं खिल ॾिठी आहे? पोइ कुझु ॿुधाए त नथो न, आख़िर हुनजी ख़ामोशी खे असीं छा सम्झूं? असां त पंहिंजी जाइ ते, पर ज़किया त संदसि ज़ाल आहे, हुन सां त खिली ॻाल्हि आहे। ईअं तो महसूसु थिए ॼण ज़किया मां बेज़ार हुजे। अॼुकल्ह जी औलाद वॾी सियाणी आहे, 1 मिंट में सम्झी वञे संदसि ज़ाल खरी आहे या खोटी। असांखे दौलत जी लालच में अची ईअं न करणु घुरिजे। हा अहमद, उहे बि कंहिं तरीक़े सां ज़किया वकार जे लाइक़ु नाहे। न न बेगम, इहा तुंहिंजी ग़लति सोच आहे। वकार न ज़किया खां नाराज़ आहे, न ई हुन सां नफ़रत थो करे। बाक़ी पोइ इहा वकार जे वजूद में इहा बेरुखी छो अची वई आहे? छो पंहिंजे अंदर ई अंदर में पियो जुड़े? जेसि ताईं बाफ़ ॿाहिरि न कढंदो त ख़बर कीअं पवंदी? अच धीअ, वे पुट। ज़किया पुट, एतिरो जल्दी वापसि अची वई? हा, मूंखे फ़क़ति बाबा साईं त मिलणो हुयो, मिली करे वापसि मोटी आयसि। तव्हां मूंखे वकार बाबति ॿुधायो त हू डॉक्टर ॾांहुं दवा वठी आयो। हा हा, बिल्कुलु सुकून में आहे, वापसि अची विया, पंहिंजे कमरे में आहे। धीअ, जेकॾहिं तूं नाराज़ न थी, फ़क़ति मूंखे एतिरो ॿुधाए त वकार तोखां कंहिं ॻाल्हि ते नाराज़ आहे? अंकल, मां नथी सम्झां त वकार मूंखां नाराज़ आहे। जेतिरो हुनखे मां सम्झो आहे त ज़रूरु हुन सां को वॾो मसइलो आहे जेको हू कंहिंखे ॿुधाइणु नथो चाहे। सम्झ में नथो अचे त आख़िर वकार खे कीअं सम्झाइजे? वकार तव्हांखे त कुझु बि न ॿुधाईंदो, सब्र कयो, मां ई थी पुछी वठांसि। तूं सभिनीनि सां मिली आहे न? मूंखे त फ़क़ति बाबा सां ई मिलणो हुयो। हा, ऐं उहो जेको तव्हां वारो नौकर आहे न, अमीर साहब,
उन जे हथ जी चांहि त लाजवाब आहे। ईअं न? हू नौकिरी छॾे हलियो वियो आहे ऐं हू हाणे वापसि कोन मोटंदो। तूं दिलि जाए कर। मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे। बाबा मूंखे तव्हांजी हर शर्त मंज़ूर आहे। फर्ज़ कर आउं तोखे इहो चवां त तूं आबदा खे तलाक ॾे ऐं सलमा खे आशिर खां तलाक ॾियारे हुन जो निकाह पहिरें मुड़ुस सां कराए। छा तव्हीं ॿई इहो करे सघंदव? हासिल छा थियो आहे? ईअं छो थो ॾिसी? पहिरियां मां तोखे पंहिंजी ज़ान ऐं मुहबत सम्झी ॾिसंदो हुयुसि, पर अॼु मां तोखे पंहिंजी पुफीअ जी धीउ सम्झी थो ॾिसां। इहो कुझु चवण जो मतिलबु? हर ॻाल्हि जो को न को मतिलबु त ज़रूरु हूंदो। कुझु चवण थो चाहीं? न, मां ॾिसण थो चाहियां त तूं मुंहिंजी केतिरी वफ़ादार साल। मुंहिंजे चवण ते तूं छा करे सघे? हुकुम त कर, मां तुंहिंजे मथां सभु कुझु कुर्बान करे सघां थी। तूं बसि आशिर खे एतिरो चओ त सलमा खे तलाक ॾे ऐं पोइ तूं और तुंहिंजी हिन घर मां हमेशह हमेशह जे लाइ हलिया वञ। छा ही तो छा चओ? मां जेको चयो तो चङी तरह ॿुधो। पर असीं पंहिंजे घर मां छो हलिया वञूं? केॾांहुं हलिया वञूं? तव्हांखे किथे न किथे रिहाइश जी जाइ मिली वेंदी। न आसिफ़, ईअं कॾहिं बि कोन थींदो। छो? अॼु ताईं त मां उहो ई सभु कुझु कयो जो तूं आशिर ऐं तुंहिंजी माउ चयो। अॼु तूं मुंहिंजे लाइ एतिरो बि नथी करे सघे? मूंखे सबबु ॿुधाए आसिफ़, उन खां पोइ मां सोचींदसि त तूं पंहिंजो ऐं पंहिंजी भेण जो घर छो थो बर्बाद करीं? मूं तोखां कॾहिं हे सबबु पुछियो जब तूं मूंखां सबबु पुछी? हिन वक़्तु तूं हद खां वधीक जज़्बाती थी वियो आहीं। तूं वेह, मां तुंहिंजे लाइ चांहि ठाहे अचां, उन खां पोइ ॻाल्हायूं था। हूअं त कमरे खां ॿाहिरि बि कोन निकिरंदो आहे। अॼु राति हिन वक़्त ताईं अञा घर बि न आयो। वकार जो आख़िर मसलो छा आहे? हू कुझु चवण थो चाहे पर चई नथो सघे। शादीअ खां पोइ ज़िंदगी केतिरी त अकेलाइनि जो शिकार थी वई आहे, केतिरी त बोरियत महसूस थी थिए। पीतो बि सही पर पी न सघियासीं। पीअण खां पोइ कंहिंजा थी न सघियासीं। नज़र वणियो मां बि ज़मज़म जो वणियो तंहिंजा थी न सघियासीं।
तूं आख़िर चाही छा? मिस्किन खे परेशान करी रात जो भी तोखे निंड कोन थी अचे छा? तूं बि छा लाइ पियो जाॻी? तूं बि सुम्ही रहो न। मुंहिंजे ज़हन खे सुकून मिलंदो न त मां बि सुम्ही पवंदुसि। तूं त सुकून जे लाइ नशे जो सहारो वरितो आहे। मूंखे ॿुधाए मां कहिड़ी नशे जो सहारो वठां? नशो त अकेलनि इंसाननि ऐं उदासनि जो सहारो हूंदो आहे। तूं त न अकेली आहीं न बेसहारा। तोखे त उहो ई नशो आहे। मूंखे छा जो नशो आहे? दौलत जो ऐं तोखे तुंहिंजे जीवन साथीअ जो। अमीर, मूं दौलत खे कॾहिं बि इंसानियत खां अहम न आहे सम्झो ऐं न ई वरी पंहिंजे हुस्न ते फ़ख्रु कयो आहे। जीवन साथी उहो आहे बि अलाए न। हिकु ॿिनि ॾींहंनि में उहो बि विछड़ी वेंदो। आहे बि अलाए कोन ऐं ॾींहं ॿिनि में विछड़ी बि वेंदो। ठीकु आहे, केरु कंहिंसां ज़िंदगी में केतिरो साथ निभाए सघंदो? अमीर, अॼु मां अकेली आहियां। मां चाहियां थी त जेसीं ताईं उहो अचे मां तोसां ॻाल्हियूं कंदी रहां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।